कराची के PS 99 UC 31 जे इलाके गुलशन बिरो जे रवासन पारां लैंड माफिया के माण्हुनि ऐं 60 सुपरावे पुलिस जे नासिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़नि शहाबुद्दीन ॾीपर, सजाद अली ऐं ॿियनि ॿुधायो त हद जी पुलिस लैंड माफिया जी सरपरस्ती करे उन्हनि जा घर ख़ाली कराए रही आहे। राति जो उन्हनि जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे नामालूम जहान ते रखियो पियो वञे। हुननि चयो त सुप्रीम कोर्ट जे आर्डर जी धमकी ॾेई उन्हनि जे घरनि के नाजायज़ कब्ज़ा कया पिया वञनि। जेकॾहिं हद जी पुलिस वटि सुप्रीम कोर्ट या सिंध हाई कोर्ट जो आर्डर आहे त उहो खेनि ॾेखारियो वञे त हू पंहिंजा घर ख़ाली करे वेंदा, पर उन्हनि सां अहिड़ो वर्ताव न कयो वञे। असीं आला अदालतुनि खे, आला इदारनि खे हिन आवाज़ के ज़रिए हिन ग़रीबनि जे मारवाड़नि जो आवाज़ बणिजी करे सिर्फ़ु मूंसां ज़्यादती न आहे, हिन सभिनी ग़रीब ऐं अबोझ माण्हुनि सां ज़्यादती थी आहे। असां ख़ुदा रा अपील था कयूं त असांखे हिन ॻोठ में तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, असांजे बच्चनि खे थ्रेटाइज़ कयो थो वञे, हर रोज़ नयूं नयूं धमकियूं ॾिनी थियूं वञनि, नए नए तरीक़े सां असांखे धमकायो थो वञे। हिन वक़्तु मुंहिंजे घर में मुंहिंजे बाबा खे ऐं मुंहिंजे भाउ खे अरेस्ट करे वियो आहे एसोशो, ऐं 48 कलाकनि खां पोइ असां उनखे पंहिंजे थाणे मां बाज़ियाब करायो आहे। असांजे DSP सोराब गोट सां मिलण विया थे, उनके असां एप्लीकेशन ॾिनी थे, तो उन्हीं चयो कोर्ट मोरट को छोड़ो या इस्लामाबाद की ज़मीनें खाली करो। तो असा उनके चयो थे भाई कैसे खाली करें, जब कोर्ट का हुक्म आए हम आज खाली करेंगे, जब भी जो भी कोर्ट का हुक्म आएगा हमारे सारा सरे हे गुलशन बिरो ही ॻोठ आहे। हिते असांजूं जॻहूं ने तक़रीबन सिंधी आबादी आहे। हिते हिकिड़ी लैंड माफिया निकिती आहे जेका माण्हुनि ते कब्ज़ा थी करे, माण्हुनि जे घरनि ते कब्ज़ो थी करे, उहो पुलिस जी मार्फत थी करे, पुलिस से उन्हनि खे थाणे ते पैसा ॾेई राति जो अचे थी, पुलिस माण्हुनि खे घरनि मूं खणे थी वञी बंदि करे थी, पोयों लैंड माफिया अचे उन्हनि जे घरनि में घिरी करे उन्हनि जो सामान ॿाहिरि उछलाए करे उन्हनि खे गिरफ़्तार कराए ऐं उन्हनि ते कब्ज़ो थी करे। ये सोचें कि जब घर हम बनवाते हैं तो यही पुलिस वाले आके हमसे भत्ता लेके जाते हैं। हम गरीब लोग हैं, हम अमीर नहीं हैं। अब यकीन माने रात दिन मेहनतें कर करके हमने अपने छतें बनाई हैं। अब हमारे सरों से ये छतें ही चली जाएंगी तो हम लोग कहाँ जाएंगे? हम इसी शहर, हम पाकिस्तान के शहरी हैं, हम मुसलमान हैं। अगर हमारे साथ ही कश्मीर जैसा सलूक किया जाएगा तो कश्मीरियों का क्या बनेगा? हम चाहते हैं हमें इंसाफ दे और ये लैंड माफिया से हमें निजात दे। सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट आज सिंध का मुतालबो कयो त पुलिस जे ॾाढ जो नोटिस वठी साणनि इंसाफ कयो वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।